अॼु पाण सियासी कारकुननि समेत शागिर्दनि जे लाइ हिकु तरबियती कोर्स जो सिलसिलो शुरू करे रहिया आहियूं, जंहिंमें इन ॻाल्हि ते बहस कयो वेंदो त क़ौमूं कीअं जुड़ंदियूं आहिनि। हिन सिलसिले हेठि क़ौमुनि जी तारीख़ी इर्तिक़ा जे क़ानून खे पिणु बहस हेठि आंदो वियो आहे ऐं क़ौम लफ़्ज़ जे थींदड़ मिड़नी ग़लति तशरीहुनि ऐं तावीलनि खे रद्द कंदे क़ौम जे जदीद ऐं असुली साइंसी वसफ़ दलीलनि सां पेश कई वई आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु भाउरनि ऐं भेनरुनि खे गुज़ारिश कजे थी त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, जीअं असां जूं मालूमाती वीडियोज़ तसलसल सां अव्हां ऐं अव्हां जे साथियुनि ताईं पहुचंदियूं रहनि। त दोस्तो, तारीख़ जे नज़रिए मूजिबि इंसानी समाज में तबक़नि खां सवाइ इंसाननि जूं क़ौमी बिरादरियूं पिणु वजूद रखनि थियूं, जेकी तबक़ाती समाज शुरू थियण खां घणो पोइ सरमाएदारी समाजी दौर में वजूद में आहियूं। इंसानी समाज जी तरक़ीअ सां गॾोगॾु क़ौमूं बि इर्तिक़ाई मरहला तय कंदे मौजूदा मंज़िल ताईं रसियूं आहिनि। क़ौमुनि जे मौजूदा शिकिल खां अॻु मुआशिरे में इंसाननि जूं हेठिएं क़िस्म जूं बिरादरियूं वजूद रखंदियूं हुयूं, जिन में ख़ानदान, ज़ातियूं, क़बीला ऐं क़ौमियतूं शामिल आहिनि। अॼु खां हज़ारें साल अॻु इब्तिदाई वहशी दौर में इंसान अकेलो ज़िंदगी गुज़ारींदो हुओ। हिन खे ख़ानदानी रिश्तनि जी साञाह न हूंदी हुई ऐं हू इज्तिमाई ज़िंदगीअ जे फ़ाइदनि खां नाआशना हो। पर जॾहिं हालतूं बदिलजण लॻियूं, समाज तरक़ी करण लॻो, त हू उन्हीअ सां अकेले सिर टकर खाइण ऐं मुंहुं ॾियण जे अहल थी न सघियो। हू अकेले सिर न सिर्फ़ु ग़िज़ा हासिल करण में तकलीफ़ महसूसु करणु लॻो, पर दुश्मन जे हमले खां बि पाण बचाए न सघियो। त पोइ हिन अकेले सिर जीवन घारण खां गुरूहनि में रहण खे तरजीह ॾिनी। गुरूहनि में रहण करे हिन खे शिकार करणु, ग़िज़ा हासिल करणु ऐं दुश्मन जे हमले खां पाण बचाइण जी सहूलत मिली। उन करे अवाइली इंसान में ॿियनि सां गॾु रहणु, गॾिजी महिनत करण जो जज़्बो पैदा थियो। जॾहिं इंसान इब्तिदाई वहशी समाज में गुरूहनि जे शिकिल में रहणु शुरू कयो, त अवाइल में हू खूनी रिश्तेदारीअ जे जज़्बे तहत मुतहद थियो ऐं इन ई रिश्ते तहत ख़ानदान जो बुनियादु पियो। ख़ानदान इंसान जो हिकु अहिड़ो गुरूह हूंदो आहे, अहिड़ो टोलो हूंदो आहे, जंहिंजा फ़र्द हिक ॿिए सां खूनी रिश्तनि तहत ॻंढियल हूंदा आहिनि, जीअं माउ पीउ, भाउ भेण, सोट मासात, ॾाॾो ॾाॾी, नानो नानी। इहे हिक ई नसुल या बुण बुनियाद मां हूंदा आहिनि। तारीख़ मां इन्हनि ख़ानदाननि जो बुनियाद क़दीम राजूणी समाज, जंहिंखे अवाइली इश्तराकी समाज चयो वञे थो, उन दौर में पियो। इन समाज में ख़ानदान जा सभई फ़र्द गॾिजी महिनत कंदा हुआ ऐं उन मिल्कियत जी विरासत पिणु बराबरी जे बुनियाद ते कंदा हुआ। हिननि जी हर हासिलात गॾियल मिल्कियत हूंदी हुई। पैदावारी वसीलनि जे गॾियल हासिलात ऐं गॾियल इस्तेमालु हिकु वॾे ख़ानदान जे बुनियाद जो कमु ॾींदो हुयो। ख़ानदान न सिर्फ़ खूनी रिश्तनि ते ॿधल हूंदो हो,
पर इहो मुआशी नातनि में पिणु जकड़ियल हूंदो हुओ। ख़ानदान जी तइमीर में इक़्तिसादी हालतुनि जो वॾो हथु हूंदो हो, छो जो हिक ख़ानदान जे माण्हुनि जो गॾिजी रहण को इतफ़ाक़ या हादसो न हो ऐं न ई सिर्फ़ु रिश्तेदारी जज़्बे तहत इहा बिरादरी ठही हुई, पर मुइशत खे गॾियल नमूने हलाइण, गॾिजी महिनत करणु, हिक ॿिए जो बचाव करणु ऐं पंहिंजो नसुल क़ाइमु रखण जो जज़्बो उन जे पुठियां कमु कंदड़ हुयो। अवाइल में अञा पैदावारी ज़रियनि एतिरी तरक़ी कान कई हुई, जंहिं करे ख़ानदाननि खे हिक ॿिए जे वेझो अचणु ऐं हिक ॿिए जे मदद ऐं सहकार जी ज़रूरत कान पई हुई। उन करे हू पंहिंजे बचाव जो बंदोबस्तु पाण कंदा हुआ ऐं ॿियनि ख़ानदाननि सां को बि नातो रिश्तो न रखंदा हुआ ऐं उन्हनि खे पाण लाइ धारियो सम्झंदा हुआ। जॾहिं ख़ानदान जी आबादी वधणु लॻी ऐं उन्हनि जे गुज़र सफ़र जा वसीला तंग थियणु लॻा त ख़ानदान जो हिकु हिसो टुटी नई हंध ॾांहुं रहण लाइ रवानो थी वियो। इन्हनि ॿिन्ही बिरादरियुनि में पोइ बि रिश्तेदाराना ऐं मुआशी राब्ता क़ाइमु रहिया। इन्हनि बुनियादनि ते ख़ानदान जे वसीतर इतिहाद क़बीले जी तश्कील कई, छो जो वधंदड़ आबादी रिश्तेदार ख़ानदान खे मजबूर कयो त हू अंदरूनी तौर ते इर्द गिर्द जे दुनिया सां कारोबार में मुतहद थियनि। अहिड़ी तरह इंसानी समाज जे क़दीम राजूणी निज़ाम ऐं ख़ानदान खां पोइ क़बीला वजूद में आया, जेकी आबादीअ जे लिहाज़ खां हज़ारे माण्हुनि ते मुश्तमिल हूंदा हुआ। इहे हिक मख़सूस इलाइक़े में रहण लॻा ऐं उते जे शिकार बनियुनि ॿारनि ऐं ॿियनि ग़िज़ाई वसीलनि ते क़ाबिज़ बणिजी विया। अहिड़ी तरह तारीख़ में पहिरियों भेरो इलाइक़ाई इश्तराक जो तसवर कुदरती तौर ते क़ाइमु थियो। ख़ानदान जे विच में इन्हनि नातनि ऐं रिश्तनि हिक मख़सूस ॿोलीअ खे जनमु ॾिनो ऐं हू पाण हिक मख़सूस ॿोली ॻाल्हाइण लॻा। क़बीले जा माण्हू गॾियल अक़ीदनि रखण सां गॾु गॾियल रस्म रवाज जा मालिक पिणु हुया, जंहिं करे मंझंदि सक़ाफ़ती हिक जहिड़ाईअ जो अमल उभिरियो। क़बीलनि जी सारी समाजी तइमीर जमूरी उसूलनि ते थियणु लॻी। हू पाण में गॾिजी हिक सरबराह जे मातहत निज़ाम ज़िंदगी जा तौर तरीक़ा इख़्तियार करणु लॻा। क़बीले जो इंतिज़ाम हिक मजलिस करणु लॻी, जेका क़बीले जा माण्हू मुतफ़िक़ तौर ते चूंडींदा हुआ। इन मां ई हिकु बुज़ुर्ग क़बीले जो सरबराह मुक़ररु थींदो हो। पाण हिन सिलसिले में पंहिंजे ईंदड़ वीडियोज़ में वधीक बहस कंदासीं। दोस्त असांजे हिन सिलसिले खे ॿियनि साथियुनि ताईं शेयर कनि। अव्हां जी महिरबानी।